नाज़रीन, ठिकराठ में खानगी स्कूल में तालीमी जागृता तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त टेबलोज़ बि पिणु पेश कया विया। उन हवाले सां पेश आहे अली नवाज़ महर जी हीअ रिपोर्ट। ठिकराठो जे गुलशन मॉडल कंप्यूटराइज स्कूल में सकाफ़ती जागृता ऐं सिंधी सकाफ़त के हवाले से आलीशान प्रोग्राम मुनक़द किया वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खूबसूरत तकरीरूं ऐं टेबलोज़ पेश करे आयल मेहमाननि खां खूब दाद हासिल कयो। स्कूल में मिठे पानी की सहूलत न हुजण करे धरती टीवी की टीम की तवसल से इलाइक़े के मौजूद शख्सियत मीर आफ्ताब खान महर पारां स्कूल में साफ़ ऐं मिठे पानी लाइ वाटर डिस्पेंसर जल्द लगाए ॾियण जो वाइदो कंदे ऐलान पिणु कयो। वधीक मीर आफ्ताब खान महर स्कूली शागिर्दनि उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि धरती टीवी से विचार वंडींदे चयो त ॾाढी ख़ुशी थी आहे। अहिड़े दौर में ॾिसो था पिया थोरो हालात अहिड़ा आहिनि, पाणी वारा बोर्ड वारा, पोइ बि माण्हू हिन मां जेको आहे सो त हिकिड़ो हे माना प्रोग्राम हेॾो अरेंज करे उस्तादनि हुननि खे जस हुजे। तव्हांजो गुलशन मॉडल कंप्यूटर स्कूल ठिकराठो में तालीम के हवाले से प्रोग्राम मल्हायो आहे, प्रोग्राम कयो आहे। तालीम जेको आहे उहो इंसान जो बुनियादी हक़ आहे। नंढो ॿार हुजे या वॾो, न्याणी या पुट हुजे, तालीम लाज़मी है। तालीम के हवाले से असांजी सिंध तमाम घनी पोइते है, जैसे करे असां हिकिड़ो नंढो प्रोग्राम मुनक़िद किया है, जैमें खास करे वालदेन लाइ इहो असां हिकिड़ो मैसेज छॾियो आहे त तव्हां जा हे जेके नंढड़ा ॿार पढ़नि था पिया, ये मुस्तक़बिल जा तव्हांजा ऑफिसर्स आहिनि, मुस्तक़बिल जा जज आहिनि, इन्हनि ते तव्हां तवज्जो ॾियो, इन्हनि खे तालीम हासिल करायो। तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। तालीम मर्द तोड़े औरत ॿिन्ही खे ते फ़र्ज़ु आहे। असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तालीम पिरायो पींघे का क़बर ताईं। जे हाव न हारी कोई आरल हिनी पे गुज़ारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं। कंहिं तकी तो कांदी ता बि ॿेड़ी का बिन अचणी आहे, जे तूं बि अची ओ वणझारा तोखे बि उकारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं। असांजी अमीर सिंध जी अवाम आख़िर गरीब जो उहे सारा मसला आहिनि जिन खे हल करण लाइ मुतहद थियण जी इंतहाई सख़्त ज़रूरत आहे। असां पंहिंजे नियाणियुनि खे तालीम नथा ॾियारियो, हिते आयल सभिनी वालदनि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां सिंगारियो। ॿिया सभु नारा कूड़ा कोटा हस्ती वस्ती ज़िंदाबाद, सिंधी माण्हू सिंधु दरिया सिंधी धरती नमन। सब वोट बे तोते नोट बे तोते कुर्बान कुर्सी कोट बे तोते, तू सिंधड़ी जी हिकिड़ी ॻाल्हि त कर घोरींदे सिंध घोट बे तोते। हिननि वधीक चयो त सिंध में पोइते पियल इलाइक़नि में वालदेन अक्सर ॿारनि जी तइलीम ते तवज्जो न पिया ॾियनि। इन लाइ तालीमी जागृता लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद कया वञनि जीअं तइलीम खे बहितर बणाए सघिजे। कैमरामैन करम अली मातन सां गॾु अली नवाज़ महर, धरती टीवी न्यूज़, ठिकराठो।